रावलपिंडी जो अगूणो कमिश्नर लियाकत अली चट्ठा आम चूंडुनि में दांधली बाबत पंहिंजे बयान तां फिरी वियो। इलेक्शन कमीशन में बयान कलम बंद कराईंदे लियाकत अली चट्ठा जो चवणु आहे त हुन हिक सियासी पार्टी जे अॻवान जे भड़काइण ते चूंडुनि में दांधली जो बयान ॾिनो। आम चूंडुनि में दांधली बाबत पंहिंजे बयान ते शर्मसार आहे। क़ौम खां माफ़ी वठे थो। कंहिं बि आरओ खे चूंड अमल में मुदाख़लत या वरी कंहिंजी हिमायत जो हुकुम न ॾिनो। सुप्रीम कोर्ट के जजन खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़नि खिलाफ मुहिम शुरू। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ जवाबदार गिरफ्तार। रावलपिंडी के रहवासी अब्दुल वासित सोशल मीडिया ते चीफ जस्टिस खिलाफ मुहिम में हिस्सो वरतो। एक्स ते काज़ी फाइज़ ईसा के धमकियूं ॾियण समेत किरदार कशी कई वई। कानून लागू कंदड़ इदारनि फौरी तौर कार्रवाई कंदे अब्दुल वासित के गिरफ्तार करे वरितो। इलेक्शन कमीशन सिंध पंजाब असेंबली में सियासी पार्टियुनि लाइ मखसूस सीटुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध असेंबली में पीपी के औरतुनि जूं 20 ऐं अक़लियतुनि जूं 6 सीटूं अलाट। औरतुनि जी मखसूस सीटुनि ते एमक्यूएम जूं 6 ऐं जीडीए जी 1 मेंबर कामयाब। पंजाब पीपुल्स मुस्लिम लीग नून के औरतुनि जूं 36 ऐं पीपीए के 3 सीटूं अलाट। काफ लीग जे 2 ऐं आईपीपी सां तालुक रखंदड़ 1 औरत जो नोटिफिकेशन जारी। पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे थींदो। नवां चूंडियल मेंबर पंहिंजे उहिदे जो कसम खणंदा। सिंध असेंबली जो इजलास भी छंछर ते थींदो। क़ौमी असेंबलीअ जो इजलास 26 खां 28 फेबरवरी ताईं तलब करण लाइ समरी सदर आरिफ अलवी हवाले। जेयूआ सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त आम चूंडुनि में दांधली जा 76 सालनि जी तारीख़ जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। जेकॾहिं चूंडूं तकरारी हूंदियूं त पार्लियामेंट जी कहिड़ी हैसियत हूंदी। मुल्क में आईन जी बालादस्तीअ खे चिथियो वियो आहे। मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ सां क़ौम जो फ़ाइदो थींदो। वफ़ाक़ी काबीना यूटिलिटी स्टोर ते रमज़ान पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूटिलिटी स्टोरनि ते 7 अरब 49 करोड़ रुपयनि खां वधीक जो रमज़ान पैकेज ॾिनो वेंदो। रमज़ान रिलीफ पैकेज 4 मार्च खां शुरू थींदो। टारगेटेड सब्सिडी ज़रिए 19 बुनियादी शयुनि ते रिआयत ॾिनी वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे तुर्किया हुकूमत खां आला तरीन फ़ौजी अवार्ड वसूल करण जी इजाज़त। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त निगरान हुकूमत मईशियत खे बहितर करे छॾियो आहे। नई हुकूमत खे बहितरीन मनसूबाबंदी फराहम कई वई आहे। निगरान काबीना ऐं इमले तरफ़ां सहकार करण ते संदन थोराइतो आहे। पाकिस्तानी अवाम में तमामु घणियूं सराहितूं मौजूदु आहिनि। मुल्की तरक़ी ऐं इस्तेहकाम लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। कारूंजर जबल की कटाई एक दफ़ो ॿीहर शुरू। ढिंगाणू जबल जा क़ीमती पत्थर ठेकेदार हाई कोर्ट जी पाबंदी बावजूद वाडो डैम जी पिचिंग में इस्तेमाल करण लॻो। उठाण जी शिकायतुनि बावजूद पुलिस ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई न कई। पाकिस्तान सुपर लीग में कोयटा ग्लेडिएटर्स मुसलसल 3 कामयाबी हासिल करे वरिती। कोयटा ग्लेडिएटर्स इस्लामाबाद यूनाइटेड खे 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी।